अस्सलाम वालेकुम। वेलकम सालाबर एनसाइक्लोपीडिया। छा लाखो शायद भी सही है। हाँ पाण 21 प्रॉब्लम कंदासीं जेको JEST जे टेस्ट में मैथ्स जे पोर्शन में आयो। ये तो पहिरियों प्रॉब्लम है। इनका पहिरियों जेका असां प्रॉब्लम अपलोड किया हू रैंडम हुआ। हाँ इंशाल्लाह एक सीक्वेंस में हलंदासीं ऐं हू जेका प्रॉब्लम अपलोड थियल आहिनि हू विदाउट पेज मतलब सिर्फ़ प्रॉब्लम ही ॾेखारे ऐं उते ही सॉल्व करे छॾिया आहिनि। बाक़ी जेका प्रॉब्लम आहिनि हीअ पेन खां बिना न थियण पिया त इन करे असां इनखे इंशाल्लाह प्रॉपर वे में कंदासीं। ऐं हीअ एवरेज जे बारे में प्रॉब्लम आहे। इन खां पहिरियों बि एवरेज जी असांजी हिकु वीडियो अपलोड थियल आहे, हू बि तव्हां ॾिसी सघो था। मथे कार्ड में शो थियल हूंदी या डिस्क्रिप्शन में उनजी लिंक मिलियल हूंदी। ठीकु आहे, बिस्मिल्लाह करे शुरू कयूं था। हिन में छा थो चए, दी हाई टेम्परेचर फॉर 5 days पीरियड वर एज़ फॉलोज़। 5 ॾींहंनि जी हाई टेम्परेचर पाण खे मिलियल आहे। मंडे ते 75 फ़ारेनहाइट हुई, ट्यूसडे ते 82 फ़ारेनहाइट ऐं वेनसडे ते 78 फ़ारेनहाइट, थर्सडे ते 84, फ्राइडे ते 81 फ़ारेनहाइट। वाट वाज द मीन एवरेज, मीनी एवरेज हिकु ई ॻाल्हि आहे। हाई टेम्परेचर फॉर दी 5 day पीरियड, 5 ॾींहं जो जेको दौरानी आहे हिन में हाई एवरेज जेको हाई टेम्परेचर आहे हू केतिरो थींदो ही पाण मालूम करणो। सफ़ा सवलो आहे। एवरेज लाइ पाण छा कंदा आहियूं त बाबा हिते डेटा हिकु भेरे लिखी वठूं। एम जेको आहे हू मंडे जो पाण ॾियूं था। एम मंडे जो हिते घणो आहे 75 फ़ारेनहाइट। ठीकु आहे। ऐं ट्यूसडे जो 82 फ़ारेनहाइट, वेनसडे जो 78 फ़ारेनहाइट ऐं थर्सडे जो आहे 84 फ़ारेनहाइट। हुन खां पोइ फ्राइडे बचियो आहे। हीअ साईं फ्राइडे जो आहे पाण वटि 81 फ़ारेनहाइट। हीअ पाण खे 5 ॾींहंनि जी डेटा मिली वई। कुझु न आहे करिणो, सफ़ा सवलो आहे। बसि डायरेक्ट ही 5 जेतिरनि ॾींहंनि जी डेटा मिलियल हुजे। एवरेज में छा कबो आहे, जेका पाण खे क्वांटिटी मैग्नीट्यूड मिलियल हुजे हुनखे जोड़ कबो आहे। हिन सभिनी खे पाण जोड़ करे वठूं। 75, 82, 78, 84 ऐं प्लस में 81। ठीकु आहे। ही पाण खे मिलियो आहे, सभिनी खे पाण जोड़ कयो। हाणे घणे वठूं त ही घणनि ॾींहंनि जी आहे, ही 5 ॾींहंनि जी आहे। 1 2 3 4 5 जेतिरा ॾींहंनि जी मिलियल हुजे या जेतिरा ही मिलियल हुजनि मतिलबु मैग्नीट्यूड मिलियल हुजे, 5 रक़मूं त 5 सां हिनखे वंड कबो। जेको 5 ॾींहंनि जी 5 ॾींहंनि जी आहे त 5 सां वंड करे छॾियो। ठीकु आहे। हाणे हिन सभिनी खे जोड़ करे वठूं। जोड़ करण खां पोइ पाण वटि हिन जो जवाबु ईंदो 400। ठीकु आहे। मथे हुनखे जोड़ कंदासीं 400 जवाबु आयो ऐं 5 सां वंड कंदासीं। ठीकु आहे। हाणे 5 खां ठीकु आहे 5 जो 5 ते 1 भेरे लॻो, ही 1 ऐं 5 जो 40 ते घणे भेरे लॻो 8 भेरे ऐं ही 0 जी 0। मतिलबु जेको जवाबु थियो हू पाण वटि 80 फ़ारेनहाइट थियो। ठीकु आहे। मतिलबु जेको एवरेज आहे पाण वटि एवरेज 80 फ़ारेनहाइट आहे। 80 फ़ारेनहाइट इहो ई पंहिंजो जवाबु आहे। ठीकु आहे। ऑप्शन नंबर कहिड़ो आहे? ऑप्शन नंबर आहे सी जेको ऑप्शन आहे ही सी ऑप्शन ही पंहिंजो जवाबु आहे। ही सी ऑप्शन। ठीकु आहे। उम्मीद आहे सम्झायो हूंदो। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। हाणे पाण प्रॉब्लम कंदासीं 22। हिन में छा थो चए त टॉम हैज़ डेल्टा मार्बल्स, बॉब हैज़ 10 मार्बल्स, टॉम हैज़ 3 more मार्बल्स दैन बॉब। हाणे ॾिसो त हिते हुननि ॿुधायो त हीअ जेकी सैम्पल आहे डेल्टा ही शो करे थी टॉम जे मार्बल्स खे ऐं बॉब वटि घणियूं आहिनि 10 आहिनि। ऐं हीअ बि ॿुधाइनि था त टॉम जी जेकियूं आहिनि हू 3 वधीक आहिनि बॉब खां। हाणे 10 ऐं 3 13 थी वियूं। ठीकु आहे। हितां ई ॾिसी पाण खे सुवाल जी हुनजी ख़बर पइजी वेंदी त बाबा डेल्टा छाजे बराबरि थींदो 13 जी। हाणे पाण जेको ऑप्शन वरितो आहे बी ऑप्शन हुन मां ॾिठो आहे
जेके पाण खे सेंटेंस मिलियल हुया हुन मां बी ऑप्शन ॾिठो आहे त हिन में ई वेरीफाई थिए थो। ॾिसो ही सेंटेंस पाण खे मिलियल आहे, हिन में छा था कयूं पाण त टिनि खे छो जो डेल्टा आहे टॉम जी मार्बल्स ऐं डेल्टा ई पाण खे अलॻि सेपरेट करणी आहे। त ही डेल्टा सेपरेट कीअं थींदी जॾहिं माइनस जा टे हिन साइड शिफ्ट थींदा बराबरि जी निशानी जे, त हिन साइड जॾहिं शिफ्ट थिया त हिते माइनस जा हिन साइड वेंदा त ही प्लस जा थी वेंदा। हाणे 10 + 3 = 13, मतिलबु डेल्टा जेको बराबरि आहे उहो 13 जी, मतिलबु टॉम जूं 13 टॉम वटि 13 अचिदा आहिनि, 13 मार्बल आहिनि। ईअं साबित थियो त बाबा हीउ जेको सेंटेंस आहे हीउ सेटिस्फाई करे थो कहिड़ी कंडीशन खे, हिन कंडीशन खे त जेकॾहिं 10 मार्बल हुजणु बॉब वटि ऐं टॉम वटि 3 वधीक हुजणु बॉब खां, त कहिड़ो सेंटेंस थींदो। हीउ जेको बी ऑप्शन आहे हीउ सेंटेंस सफ़ा परफेक्ट आहे, इहो ई पंहिंजो जवाबु आहे। ठीकु आहे, को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। मिलूं था नई वीडियो में, ख़ुदा हाफ़िज़।